अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। अदा साईं कुदरत जो कर्श मुआत असांजे पन्ने आकिल शहर में असांजे दोस्त आशिक़े रसूल मौला बख्श खान कोराई जे घर में कुकड़ जी आधे कचूज़ी रबियल अवल जी 5 तारीख़ ते सुबुह जे वक़्त हिंदोर में आनो मुबारक लाथो, जंहिं मथां मदीने वारे साईं जो इस्म मुबारक चिटन लफ़्ज़न सां लिखियलु आहे। सो इन मौज़ू ते मौलूद शरीफ़ पेश कजे थो, ज़रा तवज्जो फरमाए ॿुधंदा। मुसलमानो बुधो मोमिना मुसलमानो किसो आला अजब आहे पंजे महबूब मिठड़े जो, पंजे महबूब मिठड़े जो मुहाफिज़ पाण रब आहे, ओ मुहाफिज़ पाण रब आहे। देखारियो कर शिमो मौला पन्ने आकिला जे शहर में, देखारियो कर शिमो मौला पन्ने आकिला जे शहर में। सच्चे हुबदार मौला बख्श कोराई जे घर में, सच्चे हुबदार मौला बख्श कोराई जे घर में। वो लिखल आने मथा आयो, लिखल आने मथा आयो है, लिखल आने मथा आयो मोहम्मद जो इस्म आहे पंजे महबूब मिठड़े जो, पंजे महबूब मिठड़े जो मुहाफिज़ पाण रब आहे। बुधो मोमिना मुसलमानो किसो आला अजब आहे। आयो आनो पंजी रबीउल अवले आवार सगोरे में, सुभान अल्लाह आहे मुझो मुब मुजीबो बुरन सां बे भलायूं कंदो मिठो आहे अजीब आला बख्श हबीब आहे बागुण बाजारो घणो। आयो आनो पंजी रबीउल अवल वार सगोरे में, आयो आनो पंजी रबीउल अवल वार सगोरे में। कुकड़िया थे कचूजिया लाथो सो भी हिंदोरे में, कुकड़िया थे कचूजिया लाथो सो भी हिंदोरे में। वो पखी महबूब जे नाले है, पखी महबूब जे नाले अल्लाह पखी महबूब जे नाले जो के रोक्यो अदब आहे पंजे महबूब मिठड़े जो, पंजे महबूब मिठड़े जो मुहाफिज़ पाण रब आहे। बुधो मोमिना मुसलमानो किसो आला अजब आहे। इहो अहवाल सारो मूं अखे पंहिंजे ॾिठो आहे, इहो अहवाल सारो मूं अखे पंहिंजे ॾिठो आहे। लिखल मीम है अदा मीम दाल सफ़ा बिल्कुल चिटो आहे, लिखल मीम है अदा मीम दाल सफ़ा बिल्कुल चिटो आहे। वो मगर आने मझा उभिरल, मगर आने मझा उभिरल, मगर आने मझा उभिरल अहिड़ो सुहिणो त सभु आहे पंजे महबूब मिठड़े जो, पंहिंजे महबूब मिठड़े जो मुहाफिज़ पाण रब आहे। मोमिना मुसलमानो किसो आला अजब आहे। इहो आनो सफ़ा नंढड़ो
किस्म वरी और आयो बा बेशक रब है कुदरत वाला मीम रहीम करीब करता ज़ीम मलजा मावा कुलदा मोहसन माया भरम ते भीमे करता ज़ीम नूर न आला नूर देनू आप जलील दी जी में करता ज़ीम अरशद रिज़्क करीम ने दे तक़सीम करे दे मीमे करता ज़ीम ओ इहो आनो सफ़ा नंढड़ो किस्म वरी और आयो बा इहो आनो सफ़ा नंढड़ो किस्म वरी और आयो बा करे ज़ियारत सभनी माण्हू चुमे नेणल सलायो बा करे ज़ियारत सभनी माण्हू चुमे नेणल सलायो बा चयो अहिड़ो वरी आनो अहिड़ो वरी आनो चयो अहिड़ो वरी आनो ॾिठो काथे न कबो आहे पंहिंजे महबूब मिठड़े जो है पंहिंजे महबूब मिठड़े जो मुहाफ़िज़ पाण रब आहे ॿुधो मोमिन मुस्लमानो अदा किसो आला अजब आहे ॾिसी इसरार ऊनो ही घणनि जा वात पटिजी विया हे मीम करीम दा शानू चा मेरे पम फिक्र अदराक कनू उथ कौन पुजे अख झिमकण विच जड़ा गुज़र वञे अफलाक कनू ओ कौन होसी परवाद जंदी बध गई नूरी ते खाकी कनू कायनात को अरशद फैज मिले इंदे बशर वाली पोशाक कनू ॾिसी इसरार ऊनो ही घणनि जा वात पटिजी विया इसरार ऊनो ही घणनि जा वात पटिजी विया मगर कन जो सुभान अल्लाह तकन जा बूथ मटिजी विया मगर कन जो सुभान अल्लाह तकन जा बूथ मटिजी विया मुखालिफ़ खे मञाइण लाइ मुखालिफ़ खे मञाइण लाइ मुखालिफ़ खे मञाइण लाइ ख़ुदा जोड़ियो सबब आहे पंहिंजे महबूब मिठड़े जो है पंहिंजे महबूब मिठड़े जो मुहाफ़िज़ पाण रब आहे ॿुधो मोमिन मुस्लमानो किसो आला अजब आहे अल्लाह बिन खां पुछो हाणे इहो बि शिरक आहे छा बिन खां पुछो हाणे इहो बि शिरक आहे छा अगर जे शिरक समझनि था पुछनि रब खां कई छा अगर जे शिरक समझनि था पुछनि रब खां कई छा ख़ुदा जाने बेपीरनि जो ख़ुदा जाने बेपीरनि जो ख़ुदा जाने बेपीरनि जो अलाए कहिड़ो मज़हब आहे पंहिंजे महबूब मिठड़े जो पंहिंजे महबूब मिठड़े जो मुहाफ़िज़ पाण रब आहे अदा ॿुधो मोमिन मुस्लमानो किसो आला अजब आहे पतल जी तवा अदा दावता पनो मशहूर शाहरवा पतल जी तवा अदा दावता पनो मशहूर शाहरवा फकीराबाद महले में उन्हीं दरवेश जो घरवा फकीराबाद महले में
उन्हीं दरवेश जो घरवा फकीराबाद महले में उन दरवेश जो घरवा करण ज़ियारत भली पहुंचो करण ज़ियारत भली पहुंचो है करण ज़ियारत भली पहुंचो जही के यार हुब आहे पंजे महबूब मिठड़े जो है पंजे महबूब मिठड़े जो मुहाफिज पान रब आहे बुधो मोमिना मुसलमानो है बुधो मोमिना मुसलमानो किसो आला जब आए